वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिन नास वल जान व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व अहलि बैतिहिल मुतत्तहिरीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बल हुवा क़ुरआनुम मजीद क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां बावाज़े बुलंद इमामुल अंबिया सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़ो। जेके नबी साईं जा आशिक परवाना दीवाना उन्हनि जो आवाज़ कम अज़ कम बुलंद अचणु खपे। एक मरतबा ॿीहर ॾाढियां बुलंद आवाज़ सां दुरूद पाक पढ़णु तुंहिंजो कमु आहे। रहमतुनि जो मींहुं वसाइण मोहम्मद साईं जे रब जो कमु आहे। थोरो ॾाढियां दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिन्हनि दोस्तनि प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़ियो आहे उहे आशिक रसूल दुरूद पाक पढ़ण वारा अॻिते अॻिते सुरी वेन। ख़बर त पए कंहिं दुरूद शरीफ़ पढ़ी आहे कंहिं न। दुरूद पाक पढ़ण वारा नबी साईं जा आशिक दीवाना क़ुरान ॿुधण जे लाइ जेके वेठा आया उहे मथियुनि जॻहनि खां मोटरसाइकिलनि खां लही करे हेठि वेहनि ऐं वेझे वेझे थी करे वेहनि साम्हूं थी करे वेहनि। ही किताब अल्लाह जो मेहमान आहे। इंशा अल्लाह अॼु हिन अल्लाह जे मेहमान जे मुतालिक़ कुझु ॻाल्हाईंदासीं। बाअदब वियो। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया।
ॾाढियां सुभान अल्लाह चवंदो तो मां शेर खे मुकम्मल कयां बावाज़े बुलंद अल्लाह से जेको ज़ोर सां सुभान अल्लाह चवे मके मदीने जो दीदार कराएस आहे कोई मके मदीने वञण वारो प्यारे पैगंबर जे इश्क में था शेर पढ़ूं तां जेड़ा दीवाना ऐं मस्ताना गौर ऐं शौक़ ऐं जज्बे सां सुभान अल्लाह चवंदा तो इंशाअल्लाह असां भी पांजे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ऐं सूरत में कुछ लफ्ज कुरानी आयात ऐं अशआर तहां जे सामू पेश कंदासे जंहिंजे बयान करण ॿुधण खां बाद अल्लाह से तमन के अमल करण जी तौफीक बख्शे। सबसे पहले मशीयत के अनवार से नक्श रूए मोहम्मद बनाया गया फिर उसी नूर से मांग कर रोशनी बज़ में कौनो मकान सजाया गया वो मोहम्मद भी अहमद भी महमूद भी वो मोहम्मद भी अहमद भी महमूद भी हुस्न फितरत का शाहिद भी मशहूद भी इल्म हिकमत में वो गैर महदूद भी जाहिरन उम्मियों में उठाया गया। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। मुझा मोहतरम दोस्तों अजीज बुजुर्गों ऐं भाइरों अज जो ही तारीख 10 सितंबर 18 ज़ुलज तव्हांजे हिन इलाइक़े हिन ॻोठ हुसैन पाते जे अंदर ही प्रोग्राम क़ुरानी रूहानी इस्लाही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। मुझड़े गुनाहगार आसी सियाकार एकड़े आजिज़ के भी अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन महफ़िल में मान बख्शो इज़्ज़त ॾिनई। अल्हम्दुलिल्लाह जो तहां जे सामूं मोहतरम मोहम्मद यूसुफ साहब जे पुरखुलूस दावत के कबूल कंदे तहां जे सामूं हाज़िरी भराई आहे। दोस्तों दुआ कयो अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तहां जे अचण वेहण ॿुधण ऐं ॿुधाइण खे क़बूल मक़बूल अता फरमाए। जिन्हनि दोस्तनि इहो प्रोग्राम करायो जिन्हनि दोस्तनि हिन प्रोग्राम खे सजायो उहे मर्द मुस्लमान उहे औरतूं मुस्लिमात जिन्हनि हिन प्रोग्राम में हिस्सो ॾिनो खैर खैरात ॾिनऊं रुपयो ॾिनऊं। दुआ कयो दोस्तों अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन प्रोग्राम हिन क़ुरानी मजलिस ऐं महफ़िल खे उन्हनि जे लाइ क़यामत वारे ॾींहं में निजात जो ज़रियो बणाए। असां तव्हांजो मक़सद अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे राज़ी करण हिन क़ुरान मजीद के ॿुधी करे ॿुधण खां बाद हिन ते अमल करण जो ही नीयत खणी करे जेको इंसान ईंदो आहे वेंदो आहे ॿुधंदो आहे उन खां बाद उन ते अमल कंदो आहे। दोस्तों यकीनन अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जो ग़ैबी मदद करे हिन दुनिया ऐं आख़िरत में उनखे इज़्ज़तूं ॾेई करे हिन क़ुरान जे संगत जे करे मुहब्बत जे करे तिलावत जे करे अमल करण जे करे हिन दुनिया में भी रब साईं उनके सुकून ऐं चैन नसीब करे छॾींदो। कब्र में भी त क़ुरान जहिड़ो साथी जेको बावफ़ा है वरी माशर में क़ुरान जहिड़ो महबूब साथी जेको शाफ़ी आहे। छो न अॼु ही क़ुरान पाक जे मुतालिक़ तव्हांखे कुछ ॻाल्हियूं ॿुधायां अर्ज़ कयां। तव्हांखे दुनिया जे अंदर माण्हुनि जो हिकिड़ो कानून आहे दुस्तूर आहे
जेकर असां तव्हांजे ओताक में को मेहमान अचे थो उन मेहमान खां हाल अहवाल वठंदा आहियूं कि न बाबा? ॿुधायो, मेहमान खां हाल अहवाल वठबो आहे कि न? या तव्हां महिमाननि खे डुकाए भॼींदा हो, या महिमान जे मुला ईसो ऐं मूसो त पोइ बिस्मिल्लाह, जेकर हूंदो चङे कंहिं माण्हूअ जो महिमान त पोइ बिस्मिल्लाह, उनखे इज़त ओड़ी कंदासीं, उनजी ख़ुशामद कंदासीं। महिमान जेको बि हुजे ख़ुशि नसीब इंसान वटि महिमान ईंदो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो ख़लील नबी आहे जो महिमान खां सवाइ मानी न खाईंदो। हता के दस्तरखान ते हिकिड़ो मुशरिक ऐं काफ़िर थो अचेसि, अल्लाह जो नालो बि नथो वठे, बिस्मिल्लाह बि नथो पढ़े। ख़लील पैगंबर चएसि थो बिस्मिल्लाह करे खा, बिस्मिल्लाह नथो पढ़े। मुशरिका काफ़िरा ख़ुदा जो मुनकिरा, अल्लाह जो ख़लील पैगंबर उनखे उथारे थो छॾेसि। रब नाराज़ थियो पंहिंजे पैगंबर खां। ऐं ख़लील पैगंबर पूरी ज़िंदगी रब जी इबादत न कई, नाफ़रमानी कई, कॾहिं बुख ते मां न संभारियो मांसि, न मारियो मांसि। अॼु तुंहिंजे साम्हूं मुंहिंजो नालो न खई ऐं तूं हिनखे बुखायल उयायल इनखे भॼाए छॾी, वही करे इनखे मोटाए आणेसि ऐं मानी खाराए मुंहिंजे बाने खे। हज़रत ख़लील अल्लाह जो नबी पैगंबर पोयां डोड़े थो, वही करे पहुचे थो, मिन्नतूं करे थो, उनखे वठी अचे थो, राज़ी करे थो, दस्तरखान ते विहारे थो। यार बिस्मिल्लाह पढ़े न पढ़े तुंहिंजी मर्ज़ी, मानी खा। वो पुछेसि थो त ख़लील पैगंबर ॻाल्हि छा आहे? पहिरियां त मूंखे कावड़ मां थप हणी करे उथारे छॾी, हाणे वरी चओ था त तव्हां मानी खाओ, वठी आया हो, पीछो कयव, ॻोल्हियो मूंखे, ॻाल्हि छा आहे? चई ॻाल्हि खे छॾे ॾे, चई न मूंखे ॿुधा, मां तेसि ताईं मानी न खाईंदुसि तुंहिंजी। हज़रत ख़लील पैगंबर फरमाए थो जंहिं अल्लाह यार जे करे उथारियो मां, नालो न पियो वठे, मुनकिर हुई, उन यार उन अल्लाह मूंखे हाणे हुकुम कयो आहे तुंहिंजे लाइ त तोखे मानी खारायां, बसि तूं ॼाण, तुंहिंजी ख़ुदा ॼाणे, मानी खा बिले। त रब साईं फरमायो त मां त हिनखे कॾहिं बुखियो न छॾियो आहे, हेॾा सारा साल मुनकिर रहियो, मुशरिक रहियो, काफ़िर रहियो, ज़ालिम रहियो, अॼु तूं हिनखे ईअं उथारे छॾी। त दोस्तो उनजी अखियुनि मां लुड़क आया, रोई पियो, रब साईं मूंसां एॾो प्यार थो करे, मुंहिंजे मुनकिर ज़ालिम हुजण जे बावजूद उन ई वक़्त में चए थो ख़लील पैगंबर पहिरियां त मूंखे उन अल्लाह जो यार बणा, बाद में उनजी रिज़्क़ रोज़ी खारा। त ही महिमान, बहरहाल मुंहिंजो मक़सदु इहो आहे त महिमान ख़ुशि नसीबनि वटि ईंदा आहिनि, महिमान नवाज़ी करणु पैगंबरनि जी सुन्नत आहे। हाल अहवाल वठंदा आहियूं, पुछंदा आहियूं केरां, छा नालो थी, कंहिं तोखे मोकिलियो, काॾों आयो आहीं, इहे हाल अहवाल महिमान खां वठबा पुछबा। जेकॾहिं महिमान चङे मुड़ुस जो हूंदो, भले माण्हूअ जो हूंदो त इज़त बि उनजी अहिड़ी कंदासीं। महिमान अचे त उन खां अॻु में रस्तो ॿुहारींदासीं, रस्तो ठाहींदासीं, ब्लेड कंदासीं, चून उते रखंदासीं ऐं वरी फैसलती करे उन जे लाइ ताम तयारु कंदासीं, मुख़्तलिफ़ तरहनि तरहनि जा। इहा ॻाल्हि तव्हां खां मख़फ़ी न आहे जंहिंजी मां तशरीह कयां। मुंहिंजो मक़सदु इहो आहे त महिमान खां हाल अहवाल वठबो, पुछबो, महिमान जी इज़त कंदासीं। तव्हां खां मां पुछां थो दोस्तो, ही क़ुर अल्लाह जो कलाम जो असां तव्हां वटि आयो आहे, ही कंहिंजो महिमान थी करे आयो आहे? अल्लाह जो महिमान आहे, ही कंहिंजो महिमान आहे? क़ुर कंहिंजो महिमान आहे? ज़ोर सां मुंहिंजे मौज़ूअ खे गौर करे तव्हां ॿुधो, इंशाअल्लाह तव्हांखे सुठो फ़ाइदो थी पवंदो। तव्हांखे हक़ीक़त तव्हांजे साम्हूं मां रखणु चाहियां थो दोस्तो, जो करे इंशाअल्लाह इहा हक़ीक़त तव्हांजे ज़हन में न आई हूंदी। जेकर त हिन महिमान, ही अल्लाह जो महिमान असां तव्हां वटि आयो आहे, तव्हां खां पुछां थो हिन महिमान खां कॾहिं हाल अहवाल तव्हां वरितो आहे? पुछो अथव हिन महिमान खां त तुंहिंजो नालो छा आहे, तूं केरु आहे, तोखे कंहिं मोकिलियो आहे, कंहिं ॾे आयो आहे, कहिड़े शहर खां आयो आहे, कहिड़े शहर में आयो आहे, कहिड़ी राति में आयो आहे, कहिड़े महीने में आयो आहे? मुस्लमान हिन महिमान खां त गाफ़िल आहे। दुनिया जे महिमान जी ख़ुशामद कंदासीं, हथ धुराईंदासीं, हाल अहवाल वठंदासीं। जेकॾहिं न वठंदो को माण्हू त गिला थी पवंदी बाबा। महिमान भाउ जो दुश्मन आहे, ओताक ते आयो त सिर ॾेराईंदासीं, पर उनखे जेको आहे त नाराज़ नुक़सान पहुचाइण न छॾींदासीं। मुंहिंजो महिमान आहे, ओताक ते आयो आहे, हाणे कीअं तव्हां हिन सां विढ़ंदव? लिहाज़ा कोई बि हिन सां न ॻाल्हाए, एतिरे क़दुरु असां ग़यूर थी वेंदा आहियूं, महिमान जी इज़त कंदा आहियूं। दोस्तो अॼु मां तव्हां वटि हिकिड़ो पैगाम खणी आयो हां, पंहिंजो दर्द ऐं हक़ीक़त हिकिड़ो खणी आयो हां। तव्हांजे अखियुनि जे आॾो पर्दे खे हटाए करे इन ऊंधाईअ मां तव्हांखे कढी करे हिकु रोशनाई खणी आयो आहियां।
ही भी आखिर कंहिंजो मेहमान आ, ही भी कंहिंजो न्यापो ऐं सलाम कंहिंजा खणी आयो आ। दोस्तो ही अल्लाह जो मेहमान थी करे असां तव्हां वटि आयो, कॾहिं हिन जो नालो तन तव्हां न पुछो, तव्हां हिन जो ज़ात पात त न पुछो, काॾों आयो आहियां, छो आयो आहियां, कंहिंजे तरफ़ आयो आहीं। अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह हिन मेहमान जो हाल अहवाल वठण खां बाद हिन जी इज़्ज़त इकराम कंदासीं इंशाअल्लाह। मेहमान ईंदा तव्हां वटि, पाणीअ जो बंदोबस्त कंदो, सादो पाणी ना मिनरल वाटर घुराईंदो, बोतलूं घुराईंदो, वॾा कबाब रोस्ट मानियूं भाॼियूं तयार कराईंदो, छो त मेहमान ईंदो खाईंदो पींदो आहे कि न। को हूंदो वरी सुठो माण्हू, को पीर फ़कीर सैयद त वरी साईं कुछ खणी भी वेंदो। मां तव्हां खां पुछां तो ही क़ुरान जहिड़ो मेहमान आ, ही तव्हां वटि आयो आहे, तव्हां वटि खाईंदो पींदो न? अब तव्हां को खाईंदो पींदो ॻाल्हायो, ही मेहमान तव्हां को खाईंदो भी न, तव्हां को पींदो भी न तव्हां को कुछ घुरंदो न, हिनखे कंहिं शइ जी ॾियण जी ज़रूरत आहे, हिन खां पुछो त आहे कहिड़ी शइ। तव्हां दुनिया जे मेहमान खे सम्झो आहे, हिनखे तव्हां विसारियो आहे। ए मुंहिंजा अल्लाह, ही दुनिया जा माण्हू पुछनि था तुंहिंजे मेहमान खां तुंहिंजो नालो छा आहे। ही अल्लाह जो मेहमान तोसां पाण ॻाल्हाईंदो, मौलवीअ खे कहिड़ी ज़रूरत आहे हिन मेहमान जी तारीफ़ कराए, कंहिं पीर फ़कीर खे कहिड़ी ज़रूरत मजाल आहे जो हिन मेहमान जी तारीफ़ कराए। क़ुरान खां हिन मेहमान खां तू पुछंदो वेंदे, ही मेहमान तोसां हाल अहवाल पाण कंदो हलंदो। आहे कोई पुछण वारो? असांखे कहिड़ी मजाल आहे जो असां हिन मेहमान जी तारीफ़ तव्हांजे साम्हूं करायूं। हिन मेहमान खां तव्हां पाण पुछो, तव्हां सां पाण हाल अहवाल कंदो। पुछो मेहमान खां, रब साईं तुंहिंजे मेहमान खां पुछो वियो, भला नालो त ॿुधा तुंहिंजो नालो छा आहे। ही मेहमान तोसां पाण ॻाल्हाईंदो। बुध अल्लाह जो कुरान, मेहमान तो फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, मुझे साम्हूं अल्लाह जो कुरान खुलियल आहे। बुधो दुनिया जा मुसलमानो, आखिरी सिपारो सूरज जो नालो सूरतुल बुरूज आहे। मेहमान खां पुछो तुंहिंजो नालो छा आहे, मेहमान पंहिंजो नालो थो ॿुधाए। ॿुध अल्लाह जो कुरान फरमाए थो, बल हुआ क़ुरआन मजीद, थोरो ॾाढा त जो सुभान अल्लाह। मेहमान खां पुछो वियो, यार तुंहिंजो नालो छा आहे। मेहमान तोसां पाण ॻाल्हाईंदो, फरमाए तो बल हुआ क़ुरआन मजीद। कुरान तो फरमाए मुंहिंजो नालो कुरान मजीद आहे। केॾो न प्यारो नालो आहे, केॾो न अज़ीम नालो आहे, केॾो न मिठो नालो आहे। दुनिया वारो दुनिया जे मेहमान खां पुछंदे तुंहिंजो नालो छा आहे, उहे इंसाननि वारा नाला ॿुधाईंदो, पर हिन मेहमान खां पुछंदे तुंहिंजो नालो छा आहे, चवंदो मुंहिंजो नालो कुरान मजीद आहे। मेहमान तू कहिड़े जगह खां आयो आ, मेहमान तोसां पाण ॻाल्हाईंदो, फरमाए थो फी लौहिम महफूज़। नालो छा ॿुधाई बाबा, थोरो ॾाढा त ॻाल्हायो। चए थो नालो मुंहिंजो कुरान मजीद आहे, लोहे महफूज़ खां आयो आहियां। वरी पुछो मेहमान खां, वठो हाल अहवाल हिन मेहमान खां। ख़ुदा जो कसम, जेकरे मेहमान
कंहिं वॾे भोतार रईस जो हूंदो उन जी इज्जत कंदा से भौ वठी वेंदो यारा हिन मेहमान जी इज्जत न कंदा से खाराइण पीआरण में उथण ऐं वेहण में का कोताही थी वई आहे मिनिस्टर नाराज थी वेंदो सरदार कावड़जी वेंदो उन जो मेहमान कासिद आहे पुछो हिन कुरान खां ही कंहिंजो मेहमान आहे उहो अल्लाह बादशाह जो बादशाह उन बादशाह जो मेहमान आहे हिन जी इज्जत न कंदी तोखां रब नाराज थी वेंदो दुनिया जे मेहमान जी तू इज्जत न कंदे शागिर्द ईंदो त उस्ताद नाराज थी वेंदो मेहमान मुरीद आहे उन जी इज्जत न कंदे मुर्शिद नाराज थी वेंदो शागिर्द मेहमान आहे उन जी इज्जत न कंदे उस्ताद नाराज थी वेंदो जेकरे मेहमान कंहिं वॾे माण्हू जो आहे उन जी इज्जत न कंदे रईस नाराज थी वेंदो मिनिस्टर नाराज थी वेंदो जनरल ऐं कर्नल नाराज थी वेंदो बादशाह ऐं वज़ीर नाराज थी वेंदो हेॾे तवज्जो कयो दोस्तो ई उहो मेहमान आहे हिन जी इज्जत न कंदे मिठो मोहम्मद नाराज थी वेंदो हिन जी इज्जत न कंदे बादशाह जो बादशाह अल्लाह नाराज थी वेंदो जेकरे दुनिया जो रईस भोतार नाराज थे का वॾी ॻाल्हि न आहे तुंहिंजी मानी बंद न कंदा पानी बंद न कंदा जेको साथो खणे उन जो मालिक कोई को नहीं उहो अल्लाह जेको खाराए जेको पीआरे जंहिंजे हथ में तुंहिंजी हयाती आहे ममाती आहे रब्बे काबा जो कसम जेके साथो खणे उन जो मालिक भी अल्लाह उहो रब नाराज थी वेंदो अॼु वाइदो कयो दोस्तो हिन मेहमान जी इज्जत कंदासे केड़ा केड़ा दोस्त इन ॾाढिया त चवनि इंशाअल्लाह हिन मेहमान जी इज्जत कंदासे तव्हां पाण सम्झो था त हिन जी इज्जत कीअं कंदासीं न ही खाए न ही पिए न कुछ घुरे चो सुबह शाम हिन जी तिलावत करे हिन ते ज़िंदगी गुज़ारींदासीं मेहमान खां पुछो वियो तुंहिंजो नालो छा आहे छा ॿुधाई अबा ॻाल्हायो त मां अॻिते ॻाल्हायां कुझु लफ़्ज़ चई मां लोहे महफूज़ खां आयो आहियां नालो मुंहिंजो क़ुरान मजीद लोहे महफूज़ खां आयो आहियां वरी पुछो मेहमान खां वठो हाल अहवाल मेहमान खां भला तोखे केर खणी आयो ॿुध मेहमान जो हाल अहवाल मेहमान भला ॿुधा तोखे केर खणी आयो ॿुध अल्लाह जो क़ुरान मेहमान तोसां पाण ॻाल्हाईंदो फरमाए थो बिस्मिल्लाह रहमानिर रहीम मुझे सामू अल्लाह जो कुरान खुलियल है बुधो दुनिया जा मुसलमानो 19 सिपारो सूरत जो नालो सूरत शोरा आयत नंबर 193 मेहमान खां पुछो वियो तोखे केर खणी आयो मेहमान तोसां पाण ॻाल्हाईंदो फरमाई तू नज़ल बिहिर रूहुल अमीन मुखे जिब्राइल अमीन खणी आयो बाबा हिन मेहमान खे आणण वारो केरा जिब्राइल अमीन फरिश्तन जो सरदारा अल्लाह फरमाए तो जिब्राइल रुगो जिब्राइल भी न फरमाए तो नज़ला बिहिर रूहुल अमीन जिब्राइल खणी आयो जेको अमीन आहे अमानत वारो आहे जेको ख़यानत कंदो नाहे ही अल्लाह जो कुरान एडो वडो किताब जिब्राइल अमीन आहे आणी
ॼाणींदो क़ुरान खे आहे उन में ख़यानत न कंदो आहे। ॿिए जाइ ते अल्लाह क़ुरान में तो फरमाए ताक़त वारो आहे ही क़ुरान जहिड़ो मेहमान उन खां कोई खसे बि नथो सघे। जिब्राइल क़ुरान खणी आयो आहे फरमाए तू हा मेहमान तोखे केर खणी आयो फरमाई मूंखे जिब्राइल अमीन खणी आयो नालो मुंहिंजो क़ुरान मजीद आहे लोही महफूज़ खां आयो मेहमान भला अॻिते त ॿुधा तू कंहिं ते नाज़िल थियो आहे कंहिं वटि आयो आहीं ॿुध मेहमान जो हाल अहवाल मौलवीअ खे कहिड़ी ज़रूरत जो ॿुधाए कहिड़ो मजाल जो मां पाण तर्जुमानी करी ॿुधायां मां त मेहमान जो हाल खोले करे थो बयान कयां मां नथो ॻाल्हायां तुंहिंजो मेहमान थो ॻाल्हाए फरमाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मुझे सामू अल्लाह जो कुरान खुलियल है 26 सिपारो सूरत जो नालो सूरत मुहम्मद मेहमान तू कहीं वट आयो मेहमान तो साथू गालाए 26 सिपारो सूरत मुहम्मद फरमाए तू अल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति व आमनू बिमा नुज़्ज़िला अला मुहम्मद कहीं वट कुरान आयो फरमाए तो मां घोट मुहम्मद मुस्तफा वट आयो उन ते नाज़िल थियो अल्लाहु अकबर केदा न बोलियूं थो करे प्यारियूं प्यारियूं मेहमान खां हाल हवाल पुछो त सही नालो ॿुधाए थो त क़ुरान मजीद लोहे महफूज़ जहिड़े मकान खां आयो अल्लाहु अकबर कंहिंखां पुछंदे चवंदो कराची खां आयो को कहिड़े शहर जो नालो ॿुधाए को काथों अचे पर अल्लाह जे मेहमान खां पुछंदे त चए थो लोहे महफूज़ खां आयो जाते इंसान ज़ात जी पहुची न आहे नालो क़ुरान मजीद लोहे महफूज़ खां आयो जिब्राइल अमीन खणी आयो मुहम्मद मुस्तफा वट आयो मेहमान वरी त ॿुधा भला कहिड़े महीने में आयो मेहमान तो सां पाण ॻाल्हाईंदो ॿुध अल्लाह जो क़ुरान फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ॿियों सिपारो सूरत जो नालो सूरतुल बकरा ॿुध अल्लाह जो क़ुरान फरमाए शाहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फीहिल क़ुरान मेहमान तो चवे यार मां त रमज़ान जे महीने में आयो केड़े महीने में आयो वठो हाल अहवाल हिन मेहमान खां पुछो त सही क़ुरान खां चवण वारे वाह जो चयो तड़पी तड़पी करे मुंहिंजे ज़हन में ही शेर तो अचे सुभान अल्लाह ॾाढा चओ त मां शेर मुकम्मल करे तोखे ॿुधायां छा चई दुनिया में लोगों को इब्लीस ने रुसवा करके रखा है गफलत की नींद में सुला रखा है खुश नसीब हैं वो लोग जिन्होंने कुरान को खुला रखा है खुश नसीब तो वो इंसान है दुनिया में दोस्तों जिन जे सामू अल्लाह जो कुरान खुलेला दुनिया जा मुसलमान दोस्त खुश नसीब भागन वारो किस्मत वारो उनके समझंदा जै वट माला जै वट मिल्कियता जै वट सोन चांदियूं हैं जै वट बंगला हैं गाड़ियूं हैं असां तहां मुसलमान मोमिन उनके खुश नसीब ऐं भलारो समझता अल्लाह सी जेके हलाल माल रिज़्क रोज़ी दे त इन में काई खराबी ना है दोस्तों खुशी जड़ी गाला शुक्र करे अल्लाह जे रस्ते में खर्च करे पर मां चाहतो उन खां भी वधिक खुश नसीब जे करे तां के दिसणो आ
त उन माण्हूअ खे ॾिसो जेको अल्लाह जे क़ुरान खे खोले करे सुबुह शाम जी तिलावती दीदार थो भला तव्हां खां पुछां थो जेकॾहिं महिमान तो वटि ईंदो उन जे ॾिसण सां उन जी ख़िदमत कंदे त तोखे सवाब मिलंदो पर उन जे ॾिसण सां सवाब न मिलंदो ही उहो महिमान आहे हिन खे पढ़े चाहे न पढ़े हिन खे ॾिसण भी सवाब आहे त पोइ छो न अहिड़े महिमान जी इज़त कयूं छो न हिन महिमान जी क़दुरु कयूं अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह क़ुरान सां मुहबत कंदासीं वरी पुछो महिमान खां भला तू कहिड़ी रात में आयो हां नालो छा ॿुधाई ॻाल्हायो विसारियो न सबक नालो मुंहिंजो क़ुरान मजीद अब मां क़ुरान खां पुछंदो विस महिमान खां ऐं महिमान खां पाण हाल अहवाल वठंदो विस ऐं पाण खोलींदो विस ऐं पाण महिमान ॻाल्हाईंदो पियो आहे कि न आहे बाबा पंहिंजे तरफ़ूं कोन पियो ॻाल्हायां त नालो क़ुरान मजीद ॿुधायाई लोहे महफूज़ खां आयो मुहम्मद मुस्तफ़ा ते नाज़िल थियो आहे जिब्राईल यमीन खणी आयो शहरे मदीने मक्के शरीफ में नाज़िल थियो आहे महीने रमज़ान में आयो आहे वरी पुछो तू कहिड़ी रात में आयो आहे महिमान तो सां पाण ॻाल्हाईंदो ॿुध अल्लाह जो क़ुरान फरमाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आखिरी सिपारो सूरज जो नालो सूरतुल क़द्र ॿुध अल्लाह जो क़ुरान फरमाई इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र क़ुरान तो फरमाए मां लैलतुल क़द्र जी रात में आयो आं एडो वडो अल्लाह जो मेहमान रब साईं पाण बादशाह जो बादशाह उन जो मेहमान भी एडो शान वारो एडो मान वारो ॿुधो दुनिया जा मुसलमानो मेहमान जॾहिं तव्हां वटि ईंदो आहे उहो के शहर किरास करे ईंदो आहे के मोड़ स्टॉप किरास करे ईंदो आहे कश्मीर खां जो रवानो थियो आहे कंहिं मोड़नि ते लथो कंहिं वेगननि ते चढ़ियो कंहिं बसनि जूं सवारियुनि ते वेठो शहर किरास कंदे आयो काथे गौसपुर त काथे करमपुर काथे शिकारपुर त काथे सखर छॾंदो आयो किरास कंदे आयो मेहमान अची पूछी वियो आहे भला हिन मेहमान खां पुछो तू कहिड़ा शहर किरास करे आयो आहे कहिड़ा मोड़ किरास करे आयो आहे कहिड़े शहरनि खां लंघी आयो आहे या डायरेक्ट असां ते नाज़िल थियो आहे मेहमान खां पुछो त सही वठो त हाल अहवाल खोलण दे क़ुरान मूंखे फरमाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मुझे सामू अल्लाह जो क़ुरान खुलियल आहे ॿुधो दुनिया जा मुसलमानो 22 सिपारो सूरत जो नालो सूरतुल अहज़ाब आहे अल्लाह जो क़ुरान मुझे सामू खुलियल आहे मेहमान भला ॿुधा केड़ा मोड़ केड़ा शहर किरास करे आयो आहे 22 सिपारो सूरत जो नालो सूरतुल अहज़ाब ॿुध अल्लाह जो क़ुरान फरमाई इन्ना अंज़लनाहु फी इन्ना अरज़नल अमानता अला समावाति वल अर्ज़ि वल जिबाली फबैन अन यहमिलनहा व अशफक़न मिनहा व हमलहल इंसानु इन्नहु कान ज़लूमन जहूला केड़ो अंदाज़ आ कुरान जे समझाइण जो असां ता कुरान खे त समझो भी ना है मुसलमानो त मेहमान खां पुछो से अल्लाह साईं जे तरफों आए भला एक मरतबा आसमान खां डायरेक्ट असां मुसलमानन ताईं पहुची वयो आहियूं
मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ताईं या के मोड़ के शहर के क्रॉस करे स्टॉप कंदे आयो आई कुरान मजीद पांजा स्टॉप थो तो के बुधाए केड़न जगहन का थींदो है कुरान मजीद के समझण का मश्किल गाला छ फरमाए थो पयो इन्ना अरज़नल अमानता अला समावाति वल अर्ज़ि वल जिबाल मेहमान तो फरमाए न मुझा मेजबान मुसलमान भा अल्लाह मुखे जड़े पांजे आसमान का पांजे कलाम महा रब मुखे मुको आहे पेरिया आसमान ते आयो आ अल्लाह साईं मुखे आसमान जी हवाले कयो आ हो आसमान मुझे मेहमान जी तो के भारत आहे इन जी इज्जत कजा इकराम कजा आसमान इनकार करे छड़ो जी अल्लाह मालो है कुर्सी फरिश्तल जो वजन खणी थूसगा बार बर्दाश्त करी थूसगा मुझा अल्लाह तू बादशाह तुझे मेहमान जो वजन बार मां किया खणी सगंदुस रब मुझी जारी आहे अल्लाह मुझी तौबा है रब मुखे माफ कर मेहमान तो चवे जरे अल्लाह मुखे आसमान जे हवाले कयो आसमान इनकार करे व्या वरी अल्लाह मुखे जमीन जे हवाले कयो तो स्टॉप मुझो जमीन आहे जमीन खे रब फरमायो ए जमीन तू एडो सारो मजबूत मुझे अमानत खे खण मुझे मेहमान जी तो खे पारता तो दे मोकलिया थो जमीन इनकार करे थी पई अल्लाह तुझे जबलन जो वजन खणी थो सिखा ओ मुझा मौला इंसान जो वजन गुनाहगारन जो बर्दाश्त करे थो सिखा ये बिल्डिंगो घर गाड़ियों जानवर ये सब बर्दाश्त करे सिगंदुम मुझा मौला तुझे मेहमान जो बार बर्दाश्त न करे सिगंदुम रब मुझे भी जारी आहे वरी मेहमान तू फरमाए आसमान इनकार करे वो जमीन इनकार करे थी पई वरी अल्लाह मुखे जबलन ते नाजिल कयो ए जबलो पहाड़ो एडा वडा मजबूत मुझे मेहमान जी तमा के पारता तमा दे मोकलिया थो पयो हिन के सीने साला है करे हिन जी खिदमत कयो इज्जत कयो जबल इनकार करे वेठा रुना रब साईं असा के हर तकलीफ बार बर्दाश्त आए अल्लाह तुझे मेहमान जी सटा न सही सिगंदा से अल्लाह अकबर ही मेहमान थो फरमाए ओ मुसलमान भाई ये ट्रे एड़ा वडा शहर क्रॉस करे आयो न कराची जी भीड़ी न वडन वडन मुल्कन जी भीड़ी आ एड़ा वडा शहर क्रॉस करे आयो पर मुसलमान जड़े अल्लाह तुझे हवाले मुखी कयो ओ इंसान ही मुझी मेहमान है इन जी तो के पारता है ओ इंसान वो मां के रब तो दे मुकोआ अल्लाह फरमाए थो इन इंसान गुनाहगार जात मुझी मेहमान के सीने सा बाकुर में पाए करे चुम्यो दे करे कबूल कयो आहे ये मेहमान आसानी सा तो पोतो है दोस्तों ये जबल जमीन ऐं पहाड़ ता का पूछा तो ये मजबूत कि ना इंसान मजबूत गालायो तो सही मां तवा का पूछा तो आसमान मजबूत कि ना इंसान मजबूत आसमान मजबूत आहे इंसान तो कमजोर आहे केडा वडा साल गुजरी वया वो आसमान बगैर थंबन धुण जे बीठला
जंहिंमें कॾहिं ॾार बि न आयो आहे, न रंग में चेंजिंग आयुसि। एॾो वॾो मज़बूत आसमान आहे, इंसान कमज़ोर आहे, आसमान मज़बूत आहे। तव्हां खां पुछां थो, ही ज़मीन मज़बूत कन इंसान मज़बूत? इंसान कमज़ोर आहे, ज़मीन मज़बूत आहे। बार हेॾा सारा वज़न खयूं बीठी आहे, लोह खे भी गारे, इंसान खे भी गारे। ज़मीन मज़बूत आहे, इंसान कमज़ोर आहे। जबल पहाड़ मज़बूत कि न इंसान मज़बूत? यकीनन जबल पहाड़ मज़बूत आहिनि, न सेलापन जी परवाह आहे, न तूफ़ाननि में हिली सघन। इंसान कमज़ोर आहे। इहे टे मज़बूत शयूं क़ुरान खे खणी न सघिया। इंसान कमज़ोर थी करे क़ुरान खे खी सीने सां लाताई। अॼु वादो कयो, अल्लाह जे महिमान खे क़बूल भी असां कयो, खयो भी असां आहे। इन बार अमानत खे असां पंहिंजे सीने सां खयो आहे। अॼु क़ुरान खे पढ़ी करे अमल करे अल्लाह जे महिमान जी इज़त कंदासीं। अॼु वाइदो कयो त हिन महिमान जी इज़त कंदासीं इंशाअल्लाह। कहिड़ा कहिड़ा दोस्त आहिनि जेके हिन क़ुरान मजीद ते अमल कंदा, हिन जी इज़त कंदा? ख़ुदा जो कसम आहे, रब साईं बेपरवाह बादशाह, उनखे कंहिंजी परवाह कान्हे का। जेकॾहिं उन्हनि जे हवाले करे हिन क़ुरान मजीद ते अमल कराए, रब साईं जेकॾहिं जिन्ननि खां क़ुरान मजीद ते अमल कराए थो पियो, हर शइ खां रब साईं क़ुरान जे अमल करे, त अल्लाह साम्हूं काई देर न आहे। पर ही असां ता मुसलमान इंसान ज़ात अशरफुल मखलूक़ात ते ख़ुसूसी रब जी मेहरबानी आहे, जो मिठो नबी भी असांखे ॾिनई, मुहम्मद मुस्तफ़ा, त कलामनि जो सरदार किताब भी क़ुरान मजीद असां तव्हांखे ॾिनई। सब किताब अल्लाह साईं जा कलाम बरहक बेशक, पर क़ुरान मजीद जे मट मुक़ाबले में ई आहे। सब नबी अल्लाह साईं जा उल अज़म पैगंबर बेशक ऐं बरहक, पर मुहम्मद मुस्तफ़ा असांजो नबी चो पंहिंजो मट ई पाण आहे। रब साईं बेपरवाह बादशाह। दोस्तो, जिन भी क़ुरान ॿुधी करे वहीं पंहिंजे जिन्ननि में ऐलान था करें त क़ुरान ॿुधी आया आहियूं, हसीन जमील बेहतरीन कलाम, अचो त इन क़ुरान ते अमल कयूं। उहे जिन क़ुरान ते अमल करें। दोस्तो, जेकरे क़ुरान पढ़ी करे तू सच्ची दिल सां पहाड़ ते फूको ॾे त बि ज़रा ज़रा थी वञे। जेकरे दरियाउनि में क़ुरान पढ़ी तू दम करे, पानी छॾे ॾे ख़ुश्क थी वञनि, आसमान भी फाटी सघे थो। क़ुरान में अल्लाह एॾो पावर। नारे तकबीर, शाने मुस्तफ़ा, शाने सहाबा, शाने क़ुरान, नारे तकबीर। तंहिंजे करे चवण वारे अल्लाह जे किबरियाई खे हीअं बयान कयो, रब जे ताक़त ऐं पावर खे। तेरी जात पाक है ऐ खुदा, तेरी शान जल्ल जलालुहु। तेरी जात पाक है ऐ खुदा, तेरी शान जल्ल जलालुहु। नहीं कोई तुझ सा भी दूसरा, तेरी शान जल्ल जलालुहु। तू खुदा गरीब अमीर का, तू सहारा शाह फकीर का। तू खुदा गरीब अमीर का, तू सहारा शाह फकीर का। तेरा सारी दुनिया को आसरा, तेरी शान जल्ल जलालुहु। तेरी जात पाक है ऐ खुदा, तेरी शान जल्ल जलालुहु। नहीं कोई तुझ सा भी दूसरा, तेरी शान जल्ल जलालुहु। जिसे चाहे तू वो जलील हो, जिसे चाहे तू वो जलील हो। जिसे चाहे तू वो जलील हो, जिसे चाहे तू वो जलील हो। करे कौन तुझसे मुकाबला, तेरी शान जल्ल जलालुहु। तेरा जात पाक है ऐ खुदा, तेरी शान जल्ल जलालुहु। नहीं कोई तुझसा भी दूसरा, तेरी शान जल्ल जलालुहु। करे कौन जाहिर जो पियां, तू सबकी भरता है झोलियां। है मुझे भी तेरा ही आसरा, तेरी शान जल्ल
जल्ल जलालुहु, जिसे चाहे जिंदा उठाए तू, जिसे चाहे मुर्दा उठाए तू, जिसे चाहे जिंदा उठाए तू, जिसे चाहे मुर्दा उठाए तू, तेरे हाथ में है फना पका, तेरी शान जल्ल जलालुहु। एडो वडो रब साईं बादशाहन जो बादशाह, उन जो कलाम भी एडो कलाम जो सरदार मेहमान आ। अज वायदो कयो दोस्तों, इंशाअल्लाह हिन कुरान मजीद ते अमल कंदासीं, कुरान मजीद के सीने सां लाए करे तिलावत कंदासीं, अल्लाह जे घर मस्जिद सां भी प्यार कंदासीं। दोस्तों खुदा जो कसम, उहे दोस्त खुश नसीब। ही केड़ो महीनो आ बाबा, ॻाल्हायो त सही। हिन महीने जे अंदर हाजी सगोरा मक्के ऐं मदीने में महबूब जे देश में वही घुमिया, हज कयूं, कुर्बानियूं कयूं, कॾहिं सफ़ा में, कॾहिं मरवा में, कॾहिं मुज़दलिफ़ा में, केड़न केड़न मक़ामात ते घुमिया फिरिया। खुदा जो कसम, ही कुर्बानी जो महीनो अजीम कुर्बानी। नबी से फरमाया, ही तांजे अब्बे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी कुर्बानी आ, जेको पंहिंजे पुट जी कुर्बानी थो। मुसलमानो तां त जानवरन जी कुर्बानी था। अज वायदो कयो दोस्तों, इंशाअल्लाह असां जो जान माल जो बाजी लगाए करे भी हज उम्रे ते वेंदासीं। इंशाअल्लाह बैतुल्लाह जी तवाफ कंदासीं, लब्बैक लब्बैक जो सदाऊं बुलंद कंदासीं इंशाअल्लाह। तंहिंजे करे कुरान मजीद जी अंदर हजरत इब्राहिम, हजरत इस्माइल भई अल्लाह जा नबी इन बैतुल्लाह के तामीर कंदा वया, दुआऊं घुरंदा वया। छा दुआऊं घुरियूं बाबा? पुछूं कुरान खां। असां त हर ॻाल्हि कुरान मां बयान कंदा आहियूं। मुंहिंजो त मिज़ाज आहे, जेका ॻाल्हि कंदो आहे कुरान खोले करे बयान कंदो आहे। बैतुल्लाह के तामीर कन पिया, दुआऊं भी घुरन पिया। अल्लाहु अकबर। बुध अल्लाह जो कुरान मुझे सामू, अल्लाह जो कुरान खुलियल है। बुधो दुनिया जा मुसलमानो, फरमाई बिस्मिल्लाह इर्रहमानिर रहीम। पीरू सिपारो सूरत जो नालो सूरतुल बकरा। मुझे सामू अल्लाह जो कुरान खुलियल है। फरमाई वाइद यरफउ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैति व इस्माईलु रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। रब्बना वजअलना मुस्लिमैनि लका व मिन ज़ुर्रियतिना उम्मतम मुस्लिमतन लका व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। फरमाया रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। अल्लाह जे घर बैतुल्लाह के हजरत इब्राहिम, हजरत इस्माइल नबी ठाइन भी पया, दुआऊं भी घुरन पिया। और रब साईं इन के आबाद कजा, इन कौम मां हिकड़ो नबी मोकली जा, पैदा कजा, जेको कुरान पढ़े उनके बातिनी ज़ाहिरी बीमारन खां, कुफ्र ऐं शिरक खां पाक करे। हजरत इब्राहिम इस्माइल नबी बैतुल्लाह के ठाहींदा वया, दुआऊं घुरंदा वया। अल्लाह के हजरत खलील पैगंबर जे दुआ में हेॾो त मज़ो आयो। अल्लाह के एॾो त वणी वियो आहे। कुरान में
नाज़िल करे छॾियाई, कुरान बनाए छॾियाई। अल्लाह जो कसम उहे खुश नसीब मुस्लमान जेको उमरा ऐं हज करण जे लाइ बैतुल्लाह ते हाजी जॾहिं पूछे थो पियो, केॾो बि गुनाहगार हूंदो आहे, सख़्त दिल हूंदो आहे, आसी हूंदो आहे, बैतुल्लाह खे ॾिसण सां रोई पवंदो आहे, सख़्त दिलियूं नरम थी वेंदियूं आहिनि। अल्लाह जो कसम आहे, फिरंदो वेंदो आहे, रोईंदो वेंदो आहे, हीअं चवंदो वेंदो आहे, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक। ओ मुंहिंजा अल्लाह केॾा शहर छॾे आयो आहियां, पंहिंजो मुल्क छॾे आयो आहियां, मुंहिंजा रब तो वटि आयो आहियां, गुनाह बख़्शण आयो आहियां, माफ़ी वठण आयो आहियां। अल्लाह मुंहिंजा ॾोह माफ़ कर, रब तुंहिंजे दर ते आयो आहियां। हाजी रोईंदो वेंदो आहे, इहे लफ़्ज़ चवंदो वेंदो आहे, वरी बी करे आशिक़े ख़ुदा, उहो आशिक़े उम्र हज करण वारो हाजी बैतुल्लाह जो दीवानो ही शायर भी पढ़ंदो वेंदो आहे। ॾाढा सुभानो आवाज़ बुलंद कर, तुम शेर ॿुधायां थोरो 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 आवाज़ सां। त ही त खुश नसीबन के अबा नसीब थिन। आखिरी लफ्ज़ थी, मुंहिंजा आखिरी शेर थी, वफ़ा कर ज़ोर सां दिल जे मोहब्बत सां सुभान अल्लाह चई करे हिन मजलिस में, हिन महफ़िल में, कुरानी प्रोग्राम में, रब जे रहमत में खुदा जो कसम आहे, दिल जे सचाईअ सां तौबा करे जेका दुआ घुरंदे, अल्लाह तुंहिंजे दुआ खे क़बूल करे, तुंहिंजे जाय तमन्नान खे पूरो करे छॾींदो। जे करे न त ज़ख़ीरो करे रखंदो, माशर जे मैदान में तोखे अमानत ज़रूर वापस करे। मुसलमान जी दुआ का मशकिरिया छा? वो चवण वारे छा चवे थो, यार मां त लाइक़ ई न हुयुसि, मां जहिड़ो गुनाहगार मिस्कीन फ़कीर माण्हू ऐं हिन जहिड़े मुल्क में, शहर में, बैतुल्लाह में बीह करे तवाफ़ कराइण, ही त रब जी मेहरबानी आहे। पोइ हीअं थो वेठो ॻाए, छा थो चवे, बैतुल्लाह ॾे नज़र करे चए थो, शुक्र है तेरा खुदाया मैं तो इस काबिल न था, तूने अपने घर बुलाया मैं तो इस काबिल न था। डाडा डाडा सुभान अल्लाह, एक मरतबा बियर। शुक्र है तेरा खुदाया मैं तो इस काबिल न था, तूने अपने घर बुलाया मैं तो इस काबिल न था, अपना दीवाना बनाया मैं तो इस काबिल न था, गिरद काबे के फिराया मैं तो इस काबिल न था। शुक्र है तेरा खुदाया मैं तो इस काबिल न था, तूने अपने घर बुलाया मैं तो इस काबिल न था, मुद्दतों की प्यास थी सैराब तूने कर दिया, जाम जमजम का पिलाया मैं तो इस काबिल न था। डाडा सुभान अल्लाह जो आवाज़, जाम जमजम का पिलाया मैं तो इस काबिल न था, शुक्र है तेरा खुदाया मैं तो इस काबिल न था, तूने अपने घर बुलाया मैं तो इस काबिल न था, डाल दी ठंडक मेरे सीने में तूने साकिया, अपने सीने से लगाया मैं तो इस काबिल न था, शुक्र है तेरा खुदाया मैं तो इस काबिल न था, तूने अपने घर बुलाया मैं तो इस काबिल न था, खास रखा अपने दर का तूने ए मौला मुझे, खास रखा तूने अपने दर का ए मौला मुझे, यूं नहीं दर दर फिराया मैं तो इस काबिल न था, करे सफा में तो करे मरवा में, करे मुज़दलिफा में तो करे मिना में, करे अरफात में, करे मक्के में तो करे मदीने में, यूं नहीं दर दर फिराया मैं तो इस काबिल न था, शुक्र है तेरा खुदाया मैं तो इस काबिल न था, तूने अपने घर बुलाया मैं तो इस काबिल न था।
भाग गया मेरी जुबान को जिक्र इल्लल्लाह का, भाग गया मेरी जुबान को जिक्र इल्लल्लाह का। ये सबक किसने पढ़ाया, मैं तो इस काबिल न था। शुक्र है तेरा खुदाया, मैं तो इस काबिल न था। तूने अपने घर बुलाया, मैं तो इस काबिल न था। अपना दीवाना बनाया, मैं तो इस काबिल न था। गिरद काबे के फिराया, मैं तो इस काबिल न था। अल्लाह साईं खां दुआ है हर उशाक के, हर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिक, मक्के मदीने जे दीवाने तरपंदड़ के अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जो दीदार नसीब फरमाए। जो कुछ मां बयान कियो अल्लाह से क़बूल मक़बूल अता फरमाए। तव्हांजे दोस्तन जे साम्हूं मां आख़िर में एक अर्ज़ तव्हांजे साम्हूं पेश कयां थो। जेका पर्ची मौलाना साहब के तव्हां ॾिनी उन में लिखियईं त फ़तवा ॾींदा। छा लिखियईं? ॻाल्हायो। छा लिखियईं? फ़तवा केरु ॾींदो आहे? ॻाल्हायो। फ़तवा मुफ्ती ॾींदो आहे। हे सॼी पाकिस्तान मुल्क अल्हम्दुलिल्लाह असांजे सिंध जाते काथे शहर मुफ़्तनि खां भरिया पिया, जिन्हनि जो कमु आहे फ़तवा ॾियणु। जेके वेठा आहिनि, किताबूं जंहिंजे साम्हूं आहिनि, मसला मसाइल आलमनि खां पुछो, सुठी ॻाल्हि आहे, पुछणु भली ॻाल्हि आहे, हिन में कोई एतिराज़ न आहे। पर मां उन समझदार इंसान खे इहो सम्झायां थो त फ़तवा मुफ्ती ॾींदो आहे। अब आहे की न आहे? त फ़तवा तव्हां मुफ्तीअ खां वठो। जेको माण्हू रेल हलाईंदड़ हुजे त उनखे तव्हां अची करे गाॾीअ ते वेहारींदो त रेल हलाए। जेको साइकिल ई न हलाए त उनखे छा ख़बर रेल गाॾी हलाइण जी? उहो गाॾी हलाए सघे थो? मां कंहिं ते तनक़ीद नथो कयां, मां पंहिंजी ॻाल्हि बि तव्हांखे कयां थो। जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं इहा पर्ची अचे हा त मां तव्हांखे अॻु में इहो ई जवाबु ॾियां त फ़तवा मुफ्ती खां पुछो। अगरि मूंखे अचे हा तॾहिं बि मां न ॿुधायां, छो त फ़तवा जो कमु मुफ्ती जो आहे। असां सभु मुफ्ती थी करे वेहूं त पोइ उहे छाजे करे पढ़िया? मुफ्ती त उहे आहिनि न जंहिंजो इल्मु मथे आहे, जिन्हनि फ़तवा पढ़ियो, जेके फ़तवा कनि था, जेके वेहनि था, जेके करनि था पिया, लिखनि था पिया। त मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां थो, गुज़ारिश कयां थो, बराए महिरबानी करे इहे फ़तवा वारा मसला मुफ्तिन खां पुछो, जिते तव्हांखे तशफ़ी बि थिए, मसलो बि तव्हांखे सही सम्झ में अचे, तव्हां सही सम्झाए बि सघो, जंहिं ते तव्हांजो ईमान बि बीहे। त अॼु खां पोइ छा सम्झो त फ़तवा कंहिंखां वठंदो? जंहिंजो कमु आहे फ़तवा ॾियणु, फ़तवा उन खां वठो। असांजो कमु आहे क़ुरान ॿुधाइणु, क़ुरान असां खां पुछो। अल्लाह सही का दुआ है। जो कुछ मां बयान किया कबूल मकबूल अता फरमाए। व मा अलैना इल्लल बलाग। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। या इलाहुल आलमीन, तू पंहिंजो फज़ल करम अता फरमा। रब साईं जिन दोस्तनि ही प्रोग्राम करायो, उन प्रोग्राम खे कबूल मकबूल अता फरमा। या इलाहुल आलमीन, तू रहमत अता फरमा। असांजे कदम कदम जे गुनाहनि खे माफ़ कर, कदम कदम जे नेकिन खे वधाए मुंहिंजा मौला। अल्लाह पूरे दुनिया के अंदर मुल्क पाकिस्तान में मुसलमान जी हिफ़ाज़त फरमा। ख़ास करे बर्मा के अंदर अल्लाह मुसलमान ते जेको ज़ुल्म हली रहियो आहे, क़त्ल आम हली रहियो आहे, या इलाहुल आलमीन तू पंहिंजी ग़ैबी मदद फरमा। मुसलमानों जे लाइ दुआ घुरो, रोई करे घुरो, ताजदन में घुरो, नमाज़न में घुरो। अल्लाह